साईं पीर साईं रोज़े धनी बादशाह मशहूर दुनिया में सरदार तुझी गादी मशहूर दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर गोठवारा पगदार तुझी गादी मशहूर दुनिया में सरदार तुझी उते ॿुधायूं उतां जो हिकिड़ो फ़क़ीर हो 76 तो साईं जो मुरीद हो टूहा खपाईंदो टूहा टूहा साईं वटि आयो साईं बरकत कान्हे दुआ कर त टूहा खपनि साईं फरमायो क़ुरान पढ़ियो चइसि क़ुरान पोइ अची कहिड़ा तोखे यासीन रहमान जा वज़ीफ़ा सेखारिया हाणे फ़क़ीर तोखे हथ जो वज़ीफ़ो ठाहे छॾियो उन सां कमु हला छॾी हो साईं जो त सियारो लॻो पियो आहे खथो त खणंदा आहियो हाणे टूहा खणे त खथो बि खणे पोइ चइजे खथो कुल्ले ते कलमो नबीअ ते टके टूहो ला इलाहा इल्लल्लाह हाणे साईं वारो वज़ीफ़ो कई हाणे जीअं ॻोठ में वञे आयो दर्शन फ़क़ीरनि वटि त उन उहे था चवनि आईंदा साल फ़क़ीर लाइ अचे 5 टोआ वठी छॾियो 10 हुन वठी छॾिया अची जो बरकत पई 8 साल साईं जो वज़ीफ़ो हलाई माला माल थी वियो 8 साल खां पोइ गुज़ारे वियो क़बर में दफ़न थी वियो हाणे उनखे हिकिड़े ॿिए दोस्त फ़क़ीर ख़्वाब में ॾिठो ॾिसी पुछई छतल छा थियो क़बर वारो मामिलो यार शाबस तो अवां तो पूरे हलिया विया भई ख़बर न वरिते पूरे हलिया विया तो मलाइका आया मूंखे अची रोब ताब सां उथारियूं फ़क़ीर छतल उथो मन रब को तुंहिंजो रब कहिड़ो आहे मां दीन को तुंहिंजो दीन कहिड़ो आहे मन नबी को तुंहिंजो नबी कहिड़ो आहे आऊं त हैरान थी वियो ॻोठ केॾां वियो यार दोस्त टूहा केॾां विया हे सभु उन ते मुंहिंजो छतल जे कॾहिं ढिलो थिए त कमु वेंदो चढ़ी आम खुजे मुंहिंजो खथो कुल्हे ते कलमो नबीअ ते टके टूहो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह त मलाइका हिक ॿिए खे चवनि पिया छॾियो फ़क़ीर खे कलमो पढ़े पियो नबीअ जो नालो बि वठे पियो वग़ैरह सिमरो या बा मुर्शिद साईं रोज़े धणी वारो वज़ीफ़ो दुनिया में त कमु आयो पर दोस्तों